नूरियाबाद में जो अणॼातल जवाबदारनि पोहरियत खे कुआड़ियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। जवाबदारनि काठियूं करे गुज़ारो कंदड़ पोहरियत हबीबुल्ला खे क़तल करे लाश उछलाए छॾियो। 2 कलाकनि खां लाश बाक़ी वारे हंधि पियल आहे। इतला बावजूद पुलिस न पहुती आहे। नूरियाबाद में जो अणॼातल जवाबदारनि पोहरियत खे कुआड़ियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। जवाबदारनि काठियूं करे गुज़ारो कंदड़ पोहरियत हबीबुल्ला के क़तल करे लाश उछलाए छॾियो। 2 कलाकनि खां लाश बाक़ी वारे हंधि पियल आहे। इतला बावजूद पुलिस न पहुती। नूरियाबाद में जो अणॼातल जवाबदारनि पोहरियत खे कुआड़ियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। जवाबदारनि काठियूं करे गुज़ारो कंदड़ पोहरियत हबीबुल्ला के क़तल करे लाश उछलाए छॾियो। 2 कलाकनि खां लाश बाक़ी वारे हंधि पियल आहे। इतला बावजूद पुलिस न पहुती। नूरियाबाद में जो अणॼातल जवाबदारनि पोहरियत के कुआड़ियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो आहे। जवाबदारनि काठियूं करे गुज़ारो कंदड़ पोहरियत हबीबुल्ला के क़तल करे लाश उछलाए छॾियो। तफ़सील मालूमात सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़कार पालारी खां। जी ज़ुल्फ़कार। जी नूरियाबाद वेझो कलो शहर भरिसां बेदर्दी सां नौजवान खे क़तल कयो वियो आहे। जेको नूरियाबाद वेझो शहर कलो खोत जंहिंजो रहवासी आहे हबीबुल्ला वलद गुलपाले जो लाश हथ आयो आहे। इलाइक़े में सख़्तु ॾका ऐं खौफ़ वारी लहर छाइजी वई आहे। अफ़सोसनाक वाक़े खे 2 कलाक ॻोल्हण बावजूदि जेका हद जी पुलिस आहे उहा वाक़िअ हंधि पहुती। जंहिं बैदि वारसनि ऐं इलाइक़े वासी में सख़्तु कावड़ पैदा थी वई आहे। खौफ़ वारो माहौल पखिड़ियल हो। मक़ामी ज़रिए मूजिबि ॿुधाए त नामालूम हथियार बंद हुआ जिन्हनि बेल्चो ऐं कोलाड़ी ज़रिए हबीबुल्ला पालारी खे बेरहमी सां क़तल करण बैदि लाश अकेल हंधि ते उछलायो वियो आहे। वाक़े जा तफ़सील अञा ताईं साम्हूं न अची सघिया आहिनि। लाश अचण बैदि जेको इलाइक़े में वॾो अंग माण्हू जो गॾु थी वियो। जंहिं बैदि मक़तूल जे वारसनि में कोहराम मची वियो। मक़ामी हबीबुल्ला पालारी काठियूं कटे गुज़र कंदो हुयो जंहिंजी राइश हिन वक़्तु कले शहर में राइश पज़ीर हो। पोहरियत मक़ामी वो ॿिए पासे जेका पुलिस आहे उहा पहुची जेको हबीबुल्ला पालारी जो लाश पोस्टमार्टम लाइ थाणा बुला खान मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हबीबुल्ला पालारी खे काफ़ी मथे में जिस्म ते धक हया विया। जंहिंसां रत ज़मीन ते काफ़ी वही चुको आहे। भरिसां बेल्चो ऐं कुल्हाड़ी पिणु हथु कई वई आहे जंहिंसां खेसि वार करे मारियो वियो आहे। वधीक पुलिस पारां जेका असां जांच कई पई वञे ऐं जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी महिरबानी वांची ज़ुल्फ़कार आगाह करण लाइ।